ॿिए पासे वांखे ॿुधाईंदा हलूं हाला तालके जी शाखुनि में पाणी जी हथरादू कोर्ट ख़िलाफ़ आबादगारनि पारां हाला में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे हाला मां नदीम मंगरियो। जी बिल्कुल हाला तहलके मुख़्तलिफ़ शाख़ुनि में ज़रिए पाणी खोट के ख़िलाफ़ जो आबादगारनि हिते हाला प्रेस क्लब हाला ते एहतिजाज कियो आहे। उन चवणु आहे त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां जेको शाख़ूं आहिनि उन्हनि में पाणी बिल्कुलु न आहे, जेको उन फ़सुल जेके न पोखे सघिया आहिनि, जंहिंजे करे जेका इलाइक़े में ॾुकार जी सूरत हाल पैदा थियण जो अंदेशो वधी वियो आहे। उन्हनि जो वधीक उन वाला छा चवणु आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पोइ त आहे त पाणी मथां कोन्हे, पर जेकर हिते अचे थो त शाखुनि जो पाणी कोन थो असां वटि पहुचे ऐं वाराबंदी मथे कई थी वञे ऐं जेकर आउं सम्झां थो त महीने खां पाणी कोन्हे, माण्हुनि पोखी कान करे सघी आहे, जंहिंजे करे फ़सुलु मुतासिर आहे, नंढिड़ो ज़मीनदार तबाह ऐं बर्बादु आहे। त असांजो मुतालबो आहे त फौरी तौरु शाखुनि में पाणी छॾियो वञे ऐं पुछड़ी ताईं पाणी ॾिनो वञे ऐं वाराबंदी ख़तमु कई वञे त जीअं माण्हू पंहिंजा फ़सुल विकाए सघनि। अॼु सिंध जी सूरत हाल इहा आहे, सिंध जो उहो ज़िलो ख़ाली न आहे जंहिंमें पीअण जो पाणी बि न आहे। या सही सिधी हिकिड़ी प्लानिंग वॾी मनसूबाबंदी आहे हिन धरतीअ तां सिंधी माण्हुनि खे तरण जी। असां सॼा तां सोशल मीडिया तां साफ़ जे थ्रू हिकिड़ी शइ क्लियर था करणु चाहियूं त हीअ वॾी प्लानिंग सां धरती सिंध जी धरती धड़नि खां खसण लाइ उनखे खपण लाइ मजबूर करण जो तरीक़ो आहे। तौर ते नंढे आबादगार सां इहो ज़ुल्म आहे त मुंड ते ही साॻिया एरिकेशन वारा वॾनि ज़मीनदारनि खां पैसा वठी नंढनि आबादगारनि खे आसरा ॾेई ऐं उन्हनि खे सुकाइनि पिया। ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको फ़सुलु आहे कपह जो, इहो बहारी ऐं नंढे ज़मीनदार जो कैश क्रॉप आहे जेको हिते लॻी न सघियो आहे ऐं इहो किरोड़नि रुपए जो नुक़सानु आहे ऐं कई घर इन में बुखिया थींदा। असां आबादगारनि जो इहो चवणु हुयो त जेको पाणी जेको हथरादू खोट पैदा कई आहे, वॾनि ज़मीनदारनि खे पाणी विकिरो कयो पियो वञे, जॾहिं नंढनि ज़मीनदारनि खे हथ सां जेको हुनजो बनियूं गैराबाद बणाई पियूं, बंजर बणाई पियूं आहिनि। हिन जो मुतालबो कयो आहे त हिन जो जेको शाखुनि में जेको पाणी आहे उहो पाणी ॾिनो वञे त जीअं इहे फ़सुलु पोखे सघनि। जी।